ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, हे कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 15 अध्याय में ॾिठो हो त राजा बलि देवताउनि खां हाराइण बाद पंहिंजे गुरुअ जी ॾाढी प्रेम सां शेवा करे थो ऐं गुरुअ जे वरदान सां देवताउनि ते सोभ पाए थो ऐं पोइ सो यज्ञ करण जो संकल्प वठे थो, जंहिं मां 99 यज्ञ पूरी विधि विधान सां संपूर्ण थियनि था ऐं हाणे फ़क़ति हिकिड़ो यज्ञ थिए रहियो। 99 यज्ञ करण जे सफ़र में राजा बलि तमाम दान दक्षिणाऊं करे थो। को बि फ़क़ीर भिखारी उन जे दर तां ख़ाली कीन थे मोटियो। सभिनी जी मुरादूं पूरियूं करण वारो उन वक़्तु टिनी लोकनि में राजा बलि हो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो 16 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे अदिति जो पंहिंजे पति कश्यप जी सेवा करण। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं राजा इंद्र इहो समाचार पातो त राजा बलि पंहिंजे राज खे सदाईं क़ाइमु करण वास्ते सो यज्ञ करे थो, तॾहिं उनखे ॾाढो सोच थियो ऐं अदिति देवताउनि जी माता पंहिंजे औलाद जे राज खसजण करे हमेशह सोच में रहंदी हुई। तंहिं जॾहिं देवताउनि खां राजा बलीअ जे 100 यज्ञ करण जो हाल ॿुधो, तॾहिं त उनखे हेकारी चिंता वठी वेई ऐं हू चिंता में घेरजी वेई। हिकिड़े ॾींहुं हू उन चिंता में पंहिंजे पति कश्यप जी वटि वञी माठ में वेठी हुई त कश्यप जी खेसि पुछियो त अदिति, अॼु मां तोखे तमामु उदास थो ॾिसां, तंहिंजो कहिड़ो सबबु आहे? को महिमान तुंहिंजे दर खां बुखायल त न मोटियो आहे, या तो कंहिं ब्राह्मण खे दान ॾियण जो चई न ॾिनो आहे, तंहिं करे तूं चिंता में उदास आहीं छा? इहा ॻाल्हि ॿुधी अदिति हथ जोड़े चयो, हे स्वामी, मुंहिंजे दरवाज़े तां को बि महिमान बुखियो मोटी न वियो आहे, लेकिन मां राति ॾींहुं पंहिंजे औलाद जी सोच में आहियां जो राजनीति खसे वरितो आहे ऐं संदन स्त्रियूं प्रबतन जी गारनि ऐं गुफ़ाउनि में वञी लिकियूं आहिनि, तंहिं करे मां उदास आहियां। तव्हीं दयाल थी अहिड़ी का तजवीज़ करियो जीअं देवताऊं पंहिंजो राज पाइनि। कश्यप जी चयो त देवताऊं ऐं दैत ॿई मुंहिंजी औलाद आहिनि। देवताऊं पंहिंजे ज्ञान सां ईअं छो नथा सम्झनि त जीअं श्री नारायण जी चाहे थो तीअं थिए थो। मुंहिंजो को बि बस हली नथो सघे, न को कंहिंजो पति आहे न को कंहिंजो पुटु आहे, इहा त सभु परमेश्वर जी माया आहे। सभई चओ जय नारायण भॻवान। देवताउनि जो राज हो, तंहिं वक़्तु तुंहिंजी भाॼाई दितीअ थे ॾिनो ऐं जॾहिं दैत था राज कनि तॾहिं तोखे थो उदास ॾिसां। मूंखे त ॿिन्ही हालतुनि में दुख ई थो पले पवे, तंहिं करे तूं परमेश्वर जी शरण में वञी उन जो विर्त रख त तुंहिंजी इच्छा पूरी थिए। इहा ॻाल्हि ॿुधी अदिति वेनती कई त हे महाराज, मूंखे ॿुधायो त परमेश्वर जो विर्त कीअं रखां। तॾहिं कश्यप जी चयो त ए अदिति, तूं फगण सॾे एकम खां वठी हर रोज़ शिव जो विर्त रख, जो ब्रह्मा जी मूंखे ॿुधायो हो, सो रखी ब्रह्मचर्य में रहो ऐं खीर खां सवाइ ॿियो कुझु बि भोजन न खाए। पृथ्वीअ ते सुम ऐं वरा जी खोटियल मिटी हर रोज़ पंहिंजे बदन ते ला ऐं उहा मिटी लॻाए पोइ सनानु कजि।
ऐं उन मिटीअ जी मूर्त हर रोज़ु ठाहे वासुदेव मंत्र सां अग्नीअ में होम करे उन खीर जो भोग लॻाइजे। 12 ॾींहंनि ताईं इहो विर्तु रखी राति ॾींहुं श्री नारायण जी जे चरणनि जो ध्यानु कजां। फगण सिधी बारस जो अध्यापन करे ब्राह्मणनि खे चङो चङो भोजन खाराइजे। दान दक्षिणा पूजा ऐं होम कराइजे ऐं कराइण वारे गुरु ब्राह्मण खे ॾिजे। उनखे ख़ुशि करे मोकल ॾियण बाद राति जो जागरेतो कजे त तुंहिंजो कमु पूरो थिए। सभई चयो जय श्री कृष्णा। इहो विर्तु सभिनी यज्ञनि वग़ैरह खां उत्तम आहे। तूं पंहिंजे इंद्रियनि खे वस में रखी पवित्र हृदय सां हे विर्तु रख त भॻवान तुंहिंजे मन जी मुराद पूरी कंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 16हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।